वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ इस्लामाबाद में PTI जे एहतजाज दौरान शिरपसंदी में मुलविस माण्हुनि खिलाफ़ केस दाख़िल करे सज़ाऊं ॾियण जो हुक्म ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त PTI सियासी जमायत न पर फितने ऐं तख़रीबकारी जो जथो आहे। हिकु जथो हथियारनि सां लैस थी इस्लामाबाद आयो। 8 महीननि में वफ़ा खिलाफ़ चौथो भेरो लश्करकशी कई वई। हमलनि में रेंजर्स जा 3 ऐं पुलिस जो हिकु जवान शहीद थियो। पाकिस्तान जी मईशियत खे नुक़सान पहुतो जंहिंजो तसवुर बि नथो करे सघिजे। हिकु अंदाज़े मूजिब मईशियत खे 190 अरब रुपयनि जो नुक़सान थियो आहे। अरिड़हीं तरमीम खां पोइ सिहत जूं ज़िम्मेवारियूं सूबनि जे हवाले कयूं वयूं। सुप्रीम कोर्ट चयो त NICVD वफ़ाक़ हलाईंदो, पर वफ़ाक़ी सरकार NICVD वठण ते तयारु न हुई। सिंध हुकूमत सिहत जे शोबे में बहितरीन सहूलियतूं ॾियण जी कोशिश करे रही आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त JPMC ऐं NICVD बहितर इलाज जो मिसाल आहिनि। आर्मी चीफ जनरल नासिर मुनीर जो नेशनल काउंटर टेररिज्म सेंटर PIB जो दौरो, गॾियल मशक़ुनि जो मुशाहिदो, पाक फ़ौज जे सरबराह खे मशक़ुनि जे हवाले सां ब्रीफिंग। आर्मी चीफ पारां गॾियल मशक़ुनि में हिसो वठंदड़ जवाननि जी पेशवराड़ी महारत जी बि वाखा। ICC चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में थींदी या न, फ़ैसिलो अॼु न थी सघियो। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल बोर्ड जी दुबई में गॾिजाणी सुभाणे ताईं मुलतवी। दलीलुनि सां ॻाल्हि न ठही त वोटिंग आख़िरी ऑप्शन हूंदो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी केस पेश कंदो। PCB चेयरमैन जो वाज़े मौक़िफ़ आहे त हाइब्रिड मॉडल कंहिं बि सूरत में क़बूलण जोॻो न आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट सीनियर सहाफ़ी मतीउल्लाह जान जी जिस्मानी रिमांड जो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो। मतीउल्लाह जान जी 2 ॾींहं वारी जिस्मानी रिमांड ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर कई। इस्लामाबाद हाई कोर्ट बार जो सदर रियासत अली आज़ाद मतीउल्लाह जान जा वकील अदालत में पेश थिया। अदालत सहाफ़ी मतीउल्लाह जान जी जिस्मानी रिमांड बाबति ATC जो फ़ैसिलो मुअत्तल कंदे चयो आहे त मतीउल्लाह जान खे हाणे जुडिशल रिमांड ते तस्वुर कयो वञे। पीपल्स पार्टी के सीनियर अगवान रज़ा रब्बानी सहाफ़ी मतीउल्लाह जान की गिरफ़्तारी के बिना जवाज़ करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सीनियर सहाफ़ी मथां लॻायल इल्ज़ाम हिकु मज़ाक़ आहे। खेसि बिना देर आज़ादु कयो वञे। वफ़ाक़ी पार्लियामानी निज़ाम जो असल रूह जमहूरी इदारनि खे मज़बूत बणाइणु आहे। इज़हार जी आज़ादी ऐं एहतजाज आइन में फ़राहम कयल हिकु बुनियादी हक़ आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जी PTI बानी ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त PTI बानी हाणे पाकिस्तानी सियासत जो माज़ी बणिजी चुको आहे। PTI वारा जॾहिं बि इस्लामाबाद वेंदा आहिनि त तबाही करे ईंदा आहिनि। PTI ते पाबंदी लॻाइणु सुठो अमल न हूंदो, पर इन पार्टी जे अॻुवाणनि जूं पंहिंजूं ग़लतियूं आहिनि। KP में गवर्नर राज लॻाइणु ख़राबु ॻाल्हि आहे, पर सूबे जी सरकारी मशीनरी इस्लामाबाद में इस्तेमालु थिए पई। सिंधू दरिया ते 6 नवां केनाल अॾण वारे मंसूबे ख़िलाफ़ आयूं। सिंध असेंबली मां बि ठहराउ मंज़ूर थी चुको आहे। पाकिस्तान पारां इजराइल लबनानी ग्रुप हिज़्बुल्लाह विच में जंगबंदी वारे ऐलान जी आजिया परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ेरा बलूच जो चवणु आहे त इजराइल खे जारियत जो ज़िम्मेवार करार ॾिनो वञे। पाकिस्तान फ़लस्तीन में जारी इजराइली ज़ुल्मनि जी मज़म्मत करे थो ऐं पाकिस्तान फ़लस्तीन में गैर मशरूत जंगबंदी जो मुतालबो करे थो। असां लबनान जी ख़ुदमुख्तियारी जी हिमायत करियूं था। पुलिस एहतजाज मां अफ़गान शहरियुनि खे गिरफ़्तार कयो आहे। ॿिया मुल्क पाकिस्तान जे सियासी मामलनि खां परे रहनि। पाकिस्तान ऐं चीन जो कलदम TTP सां इंगेजमेंट बाबति का एजेंडा नाहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारां इसराइल ऐं लिबनानी ग्रुप हिज़्बुल्लाह विच में जंग बंदी वारे ऐलान जी आजियां। वज़ीर-ए-आज़म उम्मीद ज़ाहिर कई आहे त हीउ ऐलान लिबनान में छिकताण जी मुकमल ख़ात्मे जो सबबु बणंदो। असांजी ख़्वाहिश आहे त लिबनान में अमन ऐं सलामती हुजे। लाहौर हाई कोर्ट स्मोक तदारुक केस में अदावतुनि ते पाबंदी बरक़रार रखण तोड़े स्कूलनि में ऑफिस में वर्क फ्रॉम होम पॉलिसी ठाहिण जो हुकुम जारी करे छॾियो। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त जेसीं ताईं डिप्टी कमिश्नर्स जूं बदिलियूं न थींदियूं, मामला दुरुस्त न थींदा। ट्रांसपोर्ट जी जांच पड़ताल जे हवाले सां पॉलिसी जोड़ी वञे जंहिंमें समूरी डेटा मौजूदु हुजे। केस जी ॿुधणी 3 डिसंबर ताईं मुलतवी। विगुड़नि खे मुंहुं ॾियण लाइ ख़ासि वफ़ाक़ी फ़ोर्स ठाहिण जूं तयारियूं शुरू। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ अमन अमान बाबति गॾिजाणी में अहिड़ी ख़ासि फ़ोर्स ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो। वज़ीर-ए-आज़म जो चवणु आहे त विगुड़नि खे मुंहुं ॾियण लाइ ठहंदड़ फ़ोर्स जी ख़ासि तरबियत कई वेंदी। इन ख़ासि फ़ोर्स खे जदीद टेक्नोलॉजी ऐं ॿियूं सहूलियतूं बि फ़राहम कयूं वेंदियूं। ज़रियनि मौजूदु वज़ीर-ए-आज़म पारां इन हवाले सां काबीना जे मेंबरनि जी राय वठण जो फ़ैसिलो
अमन अमान बाबत गॾिजाणी में कुछ वज़ीरनि केपी में फौरी तौर ते गवर्नर राज लागू करण जी तजवीज़ ॾिनी। केपी सूबे बाबति सियासी कदम खणण जे हवाले सां को हतमी फ़ैसिलो न कराची एयरपोर्ट वटि चीनी शहरियुनि ते हमले में मुलविस जवाबदारनि जी जांच लाइ JIT क़ाइम 8 रुकनी JIT गिरफ़्तार जवाबदार मोहम्मद जावेद ऐं गुलनिसा ख़ास जांच कंदी। DIG CTD सरबराह मुक़र्रर कमेटी में हसास इदारनि रेंजर्स स्पेशल ब्रांच कराची पुलिस ऐं FIA जा ऑफिसर JIT में शामिल JIT ॿिन्ही जवाबदारनि खां जांच करे 15 ॾींहनि अंदरि रिपोर्ट घरू खाते खे पेश कंदी। K4 मंसूबो डिसंबर 2025 ताईं मुकमल कयो वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इख़्तियारनि खे डेडलाइन ॾेई छॾी। K4 मंसूबे जी वाध बाबति इजलास सूबाई वज़ीर मेयर कराची ऐं ॿिया ऑफिसर शरीक। पहिरें मरहले में 260 MG पाणी कराची शहर खे फ़राहम कयो वेंदो। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। वॾे वज़ीर हिदायत कई त अज़ीज़ भट्टी पास खां हसन स्क्वायर ताईं 2.7 किलोमीटर जी पाइपलाइन विछाई वञे। फंडनि जो बंदोबस्तु कयो वञे। अव्हां कम जी तयारी कयो। K4 लाइ 132 kV ग्रिड स्टेशन जो टेंडर जारी कयो वञे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान बरक़रार 100 इंडेक्स अॼु बि 1 लख खां वधी वियो। कारोबार जे आख़िरी ॾींहुं सुबुह सवेरे ई तेज़ी ॾिसण में आई। स्टॉक मार्केट जो 100 इंडेक्स 363 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 1,446 पॉइंट्स ते पहुची वियो। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तनि जी ॿुधणी रेगुलर बेंच कंदी या आइनी बेंच। सिंध हाई कोर्ट में आइनी बेंच क़ाइमु थियण खां पोइ नओं तकरार पैदा थी वियो। रेगुलर बेंच गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति केस ॿुधणी लाइ आइनी बेंच ॾांहुं मोकिलिया। आइनी बेंच गुम थियलनि जी बाज़ियाबी बाबति केस ॿुधण खां इनकार करे छॾियो। आइनी बेंच गुम थियलनि जी बाज़ियाबी बाबति केस वापसि रेगुलर बेंच ॾांहुं मोकिले छॾिया। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ आइनी बेंच जी रेगुलर बेंच खे ॿुधणी करण जी हिदायत। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI अखबार शेर अफजल मरवत खे कंहिं बि केस में गिरफ़्तार करण खां रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत D चौक एहतजाज ते शेर अफजल मरवत ख़िलाफ़ दाख़िल केसनि जा तफ़सील फ़राहमी बाबति दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। घरू सेक्रेटरी IG इस्लामाबाद ऐं FIA खे 1 हफ़्ते में केसनि जी रिपोर्ट फ़राहम करण जी हिदायत। ॿियनि मुल्कनि में वेही असांजे ख़िलाफ़ आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए सोचियल सम्झियल साज़िश कई पई वञे। पाकिस्तान ख़िलाफ़ सोशल मीडिया ते साज़िश थी रही आहे। शागिर्दनि खे ही कूड़ी प्रोपेगेंडा रोकणी आहे, छो त शागिर्दनि समेत नए नस्ल जी मदद खां सवाइ ही मुक़ाबिलो मुमकिन नाहे। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जो गर्ल्स कॉलेज कोयटा में स्कूटीज़ विरहाइण वारी तक़रीब खे ख़िताब सां चवणु आहे त जेसिताईं औरतूं मुआशरे में हकारी किरदारु अदा न कंदियूं तेसिताईं ही मुआशरो तरक़ी नथो करे सघे। हैदराबाद जे एंटी करप्शन बाबति ख़ासि अदालत सिंध यूनिवर्सिटी में 73 करोड़ 75 लख रुपयनि जी करप्शन में नामज़द 13 रूपोश जवाबदारनि खे ईंदड़ ॿुधणी ते गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। रूपोश जवाबदारनि में फ़हीम मुग़ल, नसरीन अब्दुल्ला मेमर, शहनाज़ बलोच, MS मज़हर, बशीर अहमद अबड़ो ऐं ॿिया शामिल। अॻूणो VC डॉक्टर फैटर मोहम्मद बुरफत, रजिस्ट्रार ऐं प्रो वाइस चांसलर अदालत में पेश थिया। केस जी ॿुधणी 28 डिसंबर ताईं मुलतवी। ईरान खे एटम बम हासिल करण खां रोकींदासीं। ईरान खे एटमी ताक़त बणिजण ख़िलाफ़ समूरा वसीला इस्तेमाल कया वेंदा। हिज़्बुल्लाह जंग बंदी जी भञकड़ी कई त शदीद जंग शुरू कई वेंदी। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो इसराइली मीडिया खे इंटरव्यू। यूक्रेन खे एटमी हथियार ॾिना विया त समूरा फ़ौजी वसीला इस्तेमाल कया वेंदा। यूक्रेन जे हर क़दम खे मॉनिटर कयो वेंदो। ॾाढ जो जवाबु ॾियण लाइ रूस तयारु आहे। रूसी सदर व्लादिमीर पुतिन जो बयानु। फास्ट TV तरफ़ां असांजो नारो अमन ऐं भाईचारो जे सिरे हेठि पहिरियों डिसंबर ते सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जे सिलसिले में कराची खां कश्मीर ताईं सॼी सिंध सक़ाफ़ती रंगनि में रंगिजी वई। सिंधू माथुरी जी अज़ीम ऐं क़दीम सक़ाफ़त खे भेटा, टोपी ऐं अजरक जो मान मिठाओ कराची, हैदराबाद, सखर, लाड़काड़ो, मिरपुरख़ास, भंबोर ऐं बेनज़ीराबाद डिवीज़न्स जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि, वाहड़नि ऐं वसंदियुनि में बि सक़ाफ़ती तक़रीबूं ॿारनि, पोढ़नि पकनि, औरतुनि मर्दनि जी ख़ुशी, जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां अमन, इंसानियत ऐं भाईचारे जा मन खे मोहींदड़ मंज़र। सिंध धरती जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त सां हर जनम में वफ़ा जो वचन निभाइण वारे अज़म जो वर्जाउ। सिंध जे शहरनि, ॻोठनि, वसंदियुनि ऐं वाहड़नि में सबाझड़नि
सिंधियुनि जो मोहिंजे दड़े जे देस जी सकाफ़त भरपूर मोहब्बत जो इज़हार सुघड़ मच कचहरियूं लोक मौसीक़ी जूं महफ़िलूं ऐं रैलियूं स्कूलनि में तक़रीबूं मारूड़नि जे मुरझायल चेहरनि ते ख़ुशियूं रक़्स करण लॻियूं हर पासे हुबकार हर पासे सुरहाई।